दोस्तों अॼु शमन अली जो एल्बम खणी आया आहियूं 27 हिन में हिकिड़ो लाजवाब गीत आहे, ज़बरदस्त गीत आहे। सांवल मीराली जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, पाण नाहे कबो प्यार थी वेंदो आहे, इश्क अखड़ियुनि मां इज़हार थी वेंदो आहे। केॾो ज़बरदस्त गीत आहे। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, कमेंट्सनि खे शामिलु कयूं। उन खां बाद अॻिते कमेंट्स आहे शहबान सोलंकी साहब जी, ग्रेट सॉन्ग्स, ग्रेट एल्बम, ब्लॉकबस्टर। नेक मोहम्मद लिगारी साहब तमामु बहितरीनु, वॾी महिरबानी। ॿिया बि कमेंट्स आहिनि, उहे बि शामिलु कयूं था। ऐं हिकिड़ो नओं दोस्त आहे एस के एस सुपर हिट एल्बम, उर्दू सॉन्ग ऑल VIP। आधा फ़ोटूं जी क्वालिटी सफ़ा फ़ोटूं भलो आहे। वॾी महिरबानी भाउ, कुर्ब तव्हांजा लख एहसान। पंहिंजो नालो सही लिखी कमेंट्स में मोकिलींदा त उहो शामिलु कंदासीं। ऐं ॿिया बि कमेंट्स आहिनि। ऐं ॿियो दोस्त आहे वहीद अमन शिकारपुर खां, इन जा कमेंट्स आयल आहिनि। वॾी महिरबानी, लख कुर्ब दा वहीद अमन, वॾी महिरबानी। ॿिया बि कमेंट्स आहिनि, उहे बि शामिलु कयूं। काफ़ी दोस्त कमेंट्स कनि था, वॾियूं महिरबानियूं, लख एहसान उन्हनि जा थोराइता आहियूं। शहबान सोलंकी साहब लिखे थो त तव्हां हाणे मुख्तियार शीदी जा बि कुझु एल्बम रखो। तो शहबान ईअं बि लिखियो आहे त पहिरियों तव्हां चयो कोन आहिनि ऐं हाणे चयो था आहिनि। सही आहे, मां हिन वक़्तु घुराया आहिनि कंहिं दोस्तनि खां, इनशाला उहे बि शामिलु कंदासीं। पर पहिरियों शमन अली जा कुझु एल्बम कंप्लीट कयूं, 50 ताईं या 40 या 50 ताईं कंप्लीट कयूं, उन खां बाद इनशाला रखंदासीं। जेको फ़नकार तव्हां कमेंट्स कंदो उन जा रखंदासीं इनशाला। तो हिन जो हाणे पहिरियों कलाम आहे, तू नसीबनि में नाही मां वास्ता वधायां छो, ओ पिरी आसरनि में मां तोखे रहायां छो। वहीद अकड़े साहब जो कलाम आहे। ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे, अल्लाह साईं मुंहिंजो यार, ओ मौला साईं मुंहिंजो यार। उन खां पोइ आहे अब्दुल्ला जोयो जो कलाम आहे, मुंहिंजे लाइ ईद नाहे। उन खां पोइ आहे नूर मोहम्मद कलोड़ो साहब जो कलाम आहे, दुआ कयो दिल भर अचनि मुंहिंजे अङण ते ख़ैर सां। उन खां पोइ आहे मिराज शाह जो कलाम आहे, मूंखे इंतज़ार ॾेई वएं तूं। हाणे हिन में लिखियलु आहे, प्यार में इंतज़ार ॾेई वएं तूं, मूंखे इंतज़ार ॾेई वएं तूं। उन खां पोइ आहे बुक्ती समंदर जो कलाम आहे, ॿिया गिंद में हाला जानी। ज़बरदस्त गीत आहे, मूंखे पाण पसंदि आहे। उन खां पोइ सांवल मीराली जो कलाम आहे, पाण नाहे कबो प्यार थी वेंदो आहे, इश्क अखड़ियुनि मां इज़हार थी वेंदो आहे। ज़बरदस्त। उन खां पोइ बदर शाह जो कलाम आहे, सभु दिलासा ॾियनि था पर तोसां मिलाए कोई नथो, कहिड़े हाल में तूं आहीं मूंखे ॿुधाए कोई नथो। वाह वाह बदर, ज़बरदस्त यार। उन खां पोइ वहीद अकड़े जो कलाम आहे, मेला फिल्म जो आहे, मां कटिंग ते आहे, तोसां मिलण मजबूरी आहे, मूंखे न मिलण खां रोक मिठा। उन खां पोइ आख़िरी कलाम वहीद अकड़े जो, हले पई हले अञा सुहिणे सां यारी, रोज़ असां ॿई मिलंदा आहियूं, ॾिसंदी आहे दुनिया सारी। दोस्तनि लाइ इहो प्रोग्राम रखियो आहे त हिकु हिकु एल्बम जा कलाम ॿुधाया वञनि ऐं कहिड़नि शाइरनि जा कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, केतिरा कलाम आहिनि। काफ़ी दोस्तनि जा एल्बम ॿुधल हूंदा आहिनि, पर उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त हीउ एल्बम इहो ई आहे, इन में इहे कलाम आहिनि सभई। प्रोग्राम इन लाइ रखियो आहे, बसि जीअं दोस्तनि जी हेल्प थी वञे ऐं असांजो बि कमु आसानु थी वञे। वधीक कमेंट्स लाइ कमेंट्स करे सघो था दोस्तों, जेको बि एल्बम चओ उहो रखंदासीं इनशाला।
पर शर्त इहो आहे त 5 या 6 कमेंट हुजनि या 4 कमेंट्स हुजनि उन दोस्त जा त हीअ एल्बम रखियो वञे। ठीकु आहे दोस्तों, इंशाल्लाह वरी नेक्स्ट एल्बम धमाल आहे उहो रखंदासीं।